अस्सलाम वालेकुम दोस्तों, गुज़रियल ॾींहुं डेहरकी शहर जी मशहूर मोबाइल मार्केट अल ख़ालिक मोबाइल मार्केट में फौर जी जेकी आहे उहा वारदात थी आहे, जंहिंमें आबिद मोबाइल शॉप खां जेको आहे हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते लखें रुपए जूं मोबाइल फ़ोनूं फुर करे फ़रार थी विया आहिनि। उन वाक़े खां पोइ कल शाम जो दुकानदार जेका आहिनि तमामु मोबाइल मार्केट जेका आहिनि उहे दुकानदार विया गॾिजी करे एहतजाजनि थाणे जे अॻियां वञी एहतजाज बि रिकॉर्ड करायो। सो ही वाक़ियो जेको आहे गुज़रियल ॾींहुं शाम जो पेश आयो आहे, जॾहिं मार्केट में दुकानदार पंहिंजूं दुकानूं जेको आहे बंदि करण में मसरूफ़ हुया त आबिद मोबाइल शॉप ते टे निकाब पोश हथियारबंदनि जेका आहिनि उहे पिस्टल उन्हनि सां साण हुया, उहे आया आहिनि दाख़िल थी करे हथियारनि जे ज़ोर ते दुकानदारनि खे यरगुमाल बणाए उन्हनि खां मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं ॿियो सामान जेको आहे फुर करे बासानी फ़रार थी विया। सो ही जंहिंजा फुटेजेस बि जेको आहे उहे मंज़रियाम ते अची विया आहिनि। सो इन वाक़े जे ख़िलाफ़ अॼु डेहरकी में तक़रीबन डेहरकी जूं जेतिरियूं बि मोबाइल मार्केटूं हुयूं सॼनि जा दुकान जेका आहिनि उहे मार्केटूं अॼु एहतजाजी तौरु बंदि रहियूं ऐं दुकानदार जेका आहिनि दुकानूं बंदि करे थाणे जे अॻियां एहतजाज वञी कयो। सो उनखां पोइ अञा ताईं को जवाबदारनि जे ख़िलाफ़ का अहिड़ी कार्रवाई थींदे नज़र नाहे आई। ॿुधायो नामालूम हथियारबंदनि जे ख़िलाफ़ जेको आहे उहो उन्हनि जे बाबति में केस दाख़िल कयो वेंदो। सो तक़रीबन अॼु 400 खां वधीक दुकानदार जेका आहिनि उहे पंहिंजो कारोबार बंदि रखी इन वाक़े ख़िलाफ़ जेको आहे एहतजाज कयो ऐं उन्हनि SSP घोटकी खां बि मुतालबो कयो त शहरी जेका आहिनि दुकानदार आहिनि, जेका कारोबारी हज़रात आहिनि, उन्हनि खे जेको आहे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, उन्हनि जे लाइ को अहिड़ो प्लान ठाहियो वञे त जीअं जेका शहर में ही सफ़ेद पोश जेका इहे माण्हू कमु कारोबार करे रहिया आहिनि त उन्हनि जो जेको आहे उन्हनि खे का अहिड़ी परेशानी न अचे। सो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही वाक़ियो जेको आहे इहो कल्ह शाम पेश आयो आहे, जंहिंमें लखें रुपए जूं मोबाइलूं जेकियूं आहिनि उहे फुर करे बासानी फ़रार थी विया। तंहिंखां पोइ जेको आहे दुकानदार पूरे यूनियन जेकी आहे हिन जी मोबाइल मार्केट जा जेका यूनियन जा अॻुवान आहिनि या जेका दुकानदार आहिनि उहे सभु जा सभु मोबाइल मार्केट में गॾु थी विया। उनखां पोइ जेको आहे हू थाणे ते विया ऐं SHO या उतां जे अमलदारनि जेको आहे उन्हनि खे जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी, पर वाक़े खे 12 कलाक गुज़रण बावजूदु जेको आहे का कार्रवाई जॾहिं न थी त अॼु सुबुह जो ई मोबाइल मार्केट जा जेका तमामु मोबाइल मार्केटूं जेकियूं हुयूं उहे एहतजाजनि बंदि रखियूं हुयूं ऐं सभु दुकानदार जेको आहे शहर में बि एहतजाज कयो, उनखां पोइ थाणे जे गेट आॾो अची एहतजाज कयो ऐं उते ज़ोरदार नारेबाज़ी कई ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जी नारेबाज़ी कई वई त गुंडागर्दी खां बचायो वञे, जेका इहे असांजे ख़िलाफ़ बि अहिड़ियूं कार्रवायूं थियनि थियूं, इन्हनि कार्रवाइनि खां असांखे जेको आहे महफ़ूज़ बणायो वञे ताकी जीअं असां शहरी जेका आहियूं उहे पंहिंजो कारोबार जेको आहे उहो सकून सां करे सघूं। अव्हां फुटेजेस में वाज़े ॾिसी सघो था जेका फोरूं आहिनि उन्हनि जे हथ में ई साम्हूं पिस्टल तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि, ॾिसी सघो था अव्हां।